अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं रिपोर्टर वांगण ऐं मूंसां गॾु आहे कैमरामैन बटालू। असां तव्हांजे लाइ रिपोर्ट खणी आया आहियूं। असां तव्हांखे ॿुधाईंदासीं त लाड़काणे में वॾो ज़ुल्म थी चुको आहे ऐं जेको आहे सो शदीद गर्मी जे सबबु हमरा भॼंदो भॼंदो घर वियो आहे। घर वेही करे एसी हलाई त हमरा जो पघर सुकी वियो। हाज़रीन, तव्हां सां न्यूज़ शेयर कंदा रहूं त 17 सालनि जे छोकिरे खे डेंगू ॾंगियो। संदसि जवाबी में उन डेंबुनि जो घर ई ड्राए छॾियो। संदसि डेंबुनि जी हड़ताल पाकिस्तानी चौंक ते। डेंबुनि जो चवणु आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं असांजे जेको आहे घर ड्रायो आहे असांखे ठारायो वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे, न त असां न छॾींदासीं, सभिनी खे ॾंगींदासीं ऐं मुंहुं सुॼाईंदासीं सभिनि जा। ऐं नाज़रीन, ॿी रिपोर्ट तव्हां सां शेयर कंदा हलूं त 70 साल जे कुराड़े शेखज़द कॉलोनी में नंढड़े ॿार खां चूपणी पुरी ॿार टोटो हणी भॼी वियसि। ऐं नाज़रीन, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मिर्चू चोर जे ख़िलाफ़ मच्छरनि जो एहतिजाज। मच्छरनि जो चवणु आहे त मिर्चू चोर असांजा बूट चुरायो आहे ऐं असां इंसाफ़ कयो वञे, असांखे बूट नवां ॾिना वञनि। त पोइ नाज़रीन जुड़े रहो रिपोर्टर वांगण सां, कैमरामैन बटालू, हरूभरू न्यूज़।